अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांदनी जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 अवामी तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों इन महफ़िल खे तव्हां ताईं पुॼाइण में असां सां ताउन कयो आहे असांजे पीरी प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण साहिबु, जेको ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांदनी जो सचो आशिक़ ऐं दीवानो आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम कामरान सिंधी साईं छा हाल आहे? नूर मोहम्मद वसाण जो सांगड़ ज़िले मां अर्ज़ु कयां तालुको सिंजोरो ॻोठ राबताणी मां जलाल चांदनी जी वॉल्यूम नंबर 2 अवामी तोॾे मोकिलियो अथमि। इहो त लॻाइजो साईं, दोस्तनि जूं फरमाइशूं थियूं आहिनि त मसया ॻोल्ही अथमि, लभी वई, चयो त कामरान सिंधी खे ॾे त यानी लॻाए मुंहिंजो हाज़िर साईं तव्हांखे लॻाए ॿुधायूं था। इहो कुर्ब कजे, ठीकु आहे साईं। दोस्तों हींअर इन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों माज़ी जो, ऐं जो शाइर आहे साहिल लाखो, वाह जी शाइरी आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधिजो। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सागड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार अली रिंद ऐं हाफ़िज़ मोहम्मद अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान चांदनी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। दिल भर हिन दुनिया में दिल भर हिन दुनिया में मूं हसीन ॾिठा हज़ार, पर तो जहिड़ो संग दिल हो मेरी मूं न ॾिठो यार। सजन लाज सार दिल भर दरिया कान जी हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। वफ़ाजा वेच पारे प्रीत पारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। वफ़ाजा वेच पारे प्रीत पारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। पेशकेश कामरान जानी सिंधी। समूरो खेल ही आहे मुक़दर हुजे सितारनि जो। समूरो खेल ही आहे मुक़दर हुजे सितारनि जो। खतड़िया कार जी वादीअ में हारण को गुनाह कोन्हे। खतड़िया कार जी वादीअ में हारण वफ़ाजा वेच पारे प्रीत पारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। हबीब तू तबीब ना तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा। जान मुझे जी में हो मेरी आज़ार जानवा। साहिब ने शफा मियां मरीज़न के सदाई दिल जो शीशे में ॾिसी तस्वीर दिल भर जी।
में ॾिसी तस्वीर दिल भरजी दारियो में जॾहिं जी अखी जियारण को गुनाह कोन्हे जुदारी में जॾहिं जी अखी जियारण वफ़ादा बेच पाणे प्रीत पारण को गुनाह कोन्हे हयात हुस्न वारन सां गुज़ारण को गुनाह कोन्हे हयाती हुस्न वारन सां गुज़ारण को गुनाह कोन्हे पेशकेश कामरान जानी सिंधी ॾिसी सोहन खे ठाहियल करे सारा हुसाणीअ जी ॾिसी सोहन खे ठाहियल करे सारा हुसाणीअ जी मिलाए नेण नेणन सां निहारण को गुनाह कोन्हे मिलाए वफ़ादा बेच पाणे प्रीत पारण को गुनाह कोन्हे काला तूं गांग थो कोन्हे सजण ई तूं अलाए छा काला तूं गांग थो कोन्हे सजण ई ख़बर न हे हितां मोती हलो बि तूं अलाए छा काला तूं